जो सैयद बुड्ढल शाह सैयद वलद सैयद सुफन शाह जवाबदार अज तारीख़ 4/9/2021 ते उस्ताद रहीम जान मोंदरानी जे पुट शहीद जुल्फ़कार अली मोंदरानी जो खून जो फ़ैसिलो मीर मोहसन खान शैलियाणी जे सरपंच में मेहरापुर शैलियाणी में थी गुज़रियो। धुरियुनि जे ॻाल्हियुनि ऐं बयाननि ऐं मशीरनि जी मुशावरत खां पोइ फ़ैसिलो ॿुधायो वियो। मरहूम शहीद जुल्फ़कार अली मोंदरानी ते लॻल इल्ज़ाम साबित न थी सघियो, उन करे खेसि उन तहमत खां बरी कंदे शहीद करार ॾिनो वियो। शहीद जुल्फ़कार अली जे खून जी दयत 15 लख रुपया रखी वई, जेका दाया बिरादरी अदा कंदा हुए। शहीद जुल्फ़कार अली हिक इदारे में सहाफ़त कंदो हुयो, उन करे 5 लख दाया ऐं सैयद बिरादरी अदा कंदा। चौथों, पिस्टल ऐं ॿिए सामान जे हवाले सां 1 लख रुपया दाया बिरादरी अदा कंदी। पंजों, दयत जी अदायगी हेठी रीत मुक़ररु कई वई। पहिरियों 1 लख रुपया तॾहिं ते अदा कयो वेंदो, 5 लख रुपया सुभाणे 5/9/2021 ते तॾो बख़्शराइण जे मौक़े ते अदा कया वेंदा। टियों, बाक़ी 15 लख 20 सेप्टेम्बर 2021 ते यकमुश्त अदा कंदा दाया बिरादरी। केस जी मफ़ाहमत तारीख़ 6 सेप्टेम्बर 2021 ते मोंदरानी बिरादरी पंहिंजे वकील जी मार्फत कोर्ट में कंप्रोमाइज़ ऐं दयत जे वसूली जे हवाले सां दरख़्वास्त ॾींदा ऐं मुकमल अदायगी खां पोइ केस वापसि वठंदा। मोंदरानी बिरादरी फ़ैसिले जे पधिराई खां पोइ सभिनी धुरियुनि फ़ैसिलो क़बूल कंदे आमीन कयो वियो। फ़ैसिलो कंदड़ मीर मोहसन खान शैलियाणी। धुरियूं रहीम जान मोंदरानी, ॿियों अब्दुल्ला उर्फ़ माशूक अली दायो, टियों सैयद बुड्ढल शाह। मशीर सैयद ज़हूर शाह, ॿियों सैयद दीदार अली जमाली, टियों बरकत अली मोंदरानी। मशीर धुर नंबर 2 जा मीर आशिक अली बिरोही, सैयद रियाज़ हुसैन शाह, उस्ताद इंतज़ार हुसैन छलगरी। ठीक है बड़े जेकड़ा थोड़ा अर्दे थई हुकुम वापस माना केस की या जो तुसा लिखे वापस किए तो केस वापस ना वकील नो ये तंगो बीन वकील राजीनामा वापस राजी ना है जुदा था ना राजीनामा थी सी हरशीम आहनी जान छुटी वो राजीनामा सा जड़ा ए अदायगी करेसिन। अदायगी का बाद पीछे ओंदा तुसा राजीनामा वकील वकील दे मशवरे ना जेको सलाह इतनी जे दुने दे वकील बासिन वो मशवरा